अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़ई बलिकार मां फराशा सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त भारत पाणीअ खे हथियार तौरु इस्तेमालु करणु चाहे थो। सिंधु दरिया ख़ातिर जंग विढ़णी पई त विढ़ंदासीं। सिंधु दरिया असांजी लाइफ लाइन आहे। सिंधु तास मुआहिदे ते का बि सौदेबाज़ी न कंदासीं। जंग में असांजी फ़ौज भारत खे इबरतनाक शिकस्त ॾिनी। गिलगित बल्तिस्तान जे नए चूंडियल वॾे वज़ीर जी हलफ़ बरदारी तक़रीब खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त गिलगित बल्तिस्तान में सियारे खां अॻु बलदियाती चूंडूं करायूं वेंदियूं। क़ौमी असेंबली ऐं सेनेट में जल्द गिलगित बल्तिस्तान जा मेंबर मौजूदु हूंदा। गिलगित बल्तिस्तान ऐं आज़ाद कश्मीर खे आइनी हक़ ॾियणा पवंदा। आज़ाद कश्मीर खे 1943 तहत हलाए नथो सघिजे। गिलगित बल्तिस्तान जे नए वज़ीर आला एडवोकेट अमजद हुसैन उहिदे जो हलफ़ खणी वरितो। गवर्नर जीबी सैयद मेहदी शाह नए चूंडियल वज़ीर आला खे हलफ़ खणायो। तक़रीब में पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे ख़ासि महिमान तौरु शिरकत। नए चूंडियल वज़ीर आला एडवोकेट अमजद हुसैन चयो आहे त पीपल्स पार्टीअ जो गिलगित बल्तिस्तान जे अवाम सां 3 नस्लनि जो तालुक़ आहे। गिलगित बल्तिस्तान जे अवाम चूंडुनि में पीपल्स पार्टी खे अक्सरियत सां कामयाब कयो। हुकूमत ठाहिण में साथ ॾियण ते नवाज़ लीग ऐं IPP क़यादत जो थोराइतो आहियां। सदर आसिफ अली ज़रदारी अॼु खां 9 जुलाई ताईं किर्गिस्तान जो सरकारी दौरो कंदो। परॾेही खाते जे तर्जुमान मूजिबि सदर आसिफ अली ज़रदारी किर्गिस्तान जे सदर सां 1-to-1 मुलाक़ात कंदो। ॿिन्ही अॻवाननि विच में वफ़दनि जे सतह ते ॻाल्हियूं पिणु थींदियूं। पाक किर्गिस्तान ॿितरफ़नि लाॻापनि ऐं इलाक़ाई सूरतहाल ते ख़यालनि जी ॾे वठि कई वेंदी। हमास 20 सालनि खां पोइ ग़ज़ा में पंहिंजी हुकूमत ख़तमु करण जो ऐलान करे छॾियो। ग़ज़ा जो इंतज़ाम फ़लस्तीनी टेक्नोक्रेट कमेटी हवाले। हमास जे तर्जुमान चयो आहे त जंगबंदीअ बैदि ग़ज़ा जे इंतज़ामी ढांचे जो हिसो थियण जी ख़्वाहिश नाहे। हमास पंहिंजो कमु करे छॾियो। हाणे सालिस मुआहिदे ते अमल दरामद खे यक़ीनी बणाइनि। बाल हाणे टियाकड़ी कंदड़ मुल्कनि जे कोर्ट में आहे। ईरान जे शहीद सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनेई जी जनाज़े नमाज़ जो जुलूस रवां दवा मड़ जो तेहरान खां कुमनियो वेंदो। हज़ारें सोगवार शामिल। हर अख आली। शहीद सुप्रीम लीडर जे जनाज़े खे करबला ऐं नजफ़ में नियो वेंदो। आयतुल्ला अली ख़ामनेई जी तदफ़ीन 9 जुलाई ते मशहद में थींदी। ईरानी आर्मी चीफ मेजर जनरल अमीर हातमी चयो आहे त शहीद आयतुल्ला ख़ामनेई जा कातिल अंजाम खां बची न सघंदा। सुप्रीम लीडर जे कातिलनि जो पीछो कंदासीं। पंहिंजे बयान में ईरानी आर्मी चीफ चयो आहे त ईरान जे हथियारबंद फ़ौज सुप्रीम लीडर मुज्तबा ख़ामनेई जी क़यादत में पंहिंजा फ़र्ज़ सर अंजाम ॾींदी रहंदी। ईरानी फ़ौज शहीद सुप्रीम लीडर जे ॾसियल रस्ते ते साबित क़दमी ऐं अज़म सां रवां दवा आहे। MQM पारां वफ़ाक़ी काबीना जे इजलास में एहतजाज जो फ़ैसिलो। चेयरमैन ख़ालिद मक़बूल सिद्दीक़ी जी सदारत हेठि पार्टी इजलास। वफ़ाक़ी हुकूमत जे ख़ातिरुनि वज़ीर आज़म सां मुशावरत। मीरवा गोरचाणी भरिसां 7 न्याणियुनि जे पीउ फाहो खाई आपघात करे छॾियो। ॻोठ खंभड़ीअ में ट्रक ड्राइवर प्रेम मेघवाड़ मुबैना तौरु पंहिंजी ज़िंदगीअ जो अंत आंदो। वाक़े बाद घर भातियुनि में रोड राड़ो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई पई वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में औरत समेत 3 ॼणा क़तल। गंबट वेझो जवाबदार घरवारीअ खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। ॻोठ महताणी में सईदा जिसकाणी घरू अणबण तां क़तल। मासूम पुटु ऐं धीउ ज़ख़्मी। लालू रैंक भरिसां संगावती तकरार तां झेड़े में 1 ॼणो मारिजी वियो। ॻोठ ख़ैर मोहम्मद वका में आकाश वकू गोलियूं हणी क़तल। पीरसन ज़ख़्मी। खैंजो वेझो धुरियुनि में पाणीअ जे वारे तां झेड़ो 1 ॼणो मारिजी वियो। ॻोठ जलालुद्दीन लुंड में लुंड बिरादरी जे धुरियुनि विच में झेड़ो थी पियो। लठियूं लॻण करे हसन लुंड मारिजी वियो। 9 ॼणा ज़ख़्मी।